नाज़रीन, वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह 4 ज़िलनि जे दौरे ते घोटकी पहुची वियो आहे। वज़ीर आला सिंध सखर घोटकी चेकबाबाद कश्मीर ज़िलनि जो दौरो कंदो ऐं कच्चे में क़ाइम पुलिस चौकियुनि जो मुआयनो कंदो। सैयद मुराद अली शाह एसएसपी ऑफिस कश्मीर में धारियलनि ख़िलाफ़ ऑपरेशन ऐं अमन अमान जी सूरतहाल बाबति इजलास जी सदारत बि कंदो। ॿिए तरफ़ वॾो वज़ीर मुराद अली शाह गुड्डू बैराज वटि बोर्ड जी सूरतहाल जो जाइज़ो पिणु वठंदो। आपाशी वारो सूबाई वज़ीर ॾियाम ख़ान शोरो ऐं सेक्रेटरी बोर्ड सूरतहाल ते ब्रीफिंग ॾींदा। नाज़रीन, अवांखे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह 4 ज़िलनि जे दौरे ते घोटकी पहुची वियो आहे। वज़ीर आला सिंध सखर घोटकी चेकबाबाद ऐं कश्मीर ज़िलनि जो दौरो कंदो ऐं कच्चे में क़ाइम पुलिस चौकियुनि जो मुआयनो कंदो। सैयद मुराद अली शाह एसएसपी ऑफिस कश्मीर में धारियलनि ख़िलाफ़ ऑपरेशन ऐं अमन अमान जी सूरतहाल बाबति इजलास जी सदारत बि कंदो। ॿिए तरफ़ वॾो वज़ीर मुराद अली शाह गुड्डू बैराज वटि बोर्ड जी सूरतहाल जो जाइज़ो पिणु वठंदो। आपाशी वारो सूबाई वज़ीर ॾियाम ख़ान शोरो ऐं सेक्रेटरी बोर्ड सूरतहाल जो जाइज़ो वठंदा।